जी नाज़रीन, हिन वक़्तु असां कोटड़ी जे टेलीग्राफ कॉलोनी वारे इलाइक़े में मौजूद हूँ। नाज़रीन, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त 7,000 रुपया किस्त ॾियण वारे हुकूमती ऐलान खां पोइ ऐं हिन वक़्तु हिते सेंटर त क़ाइमु कयो आहे, पर हिते सवनि जी तइदाद में औरतूं नूरियाबाद बुढ़ापुर ऐं ॿियनि इलाइक़नि मां हिते पहुतल आहिनि, पर हिते कंहिं बि क़िस्म जो को बि इंतज़ाम न आहे। असांखे अंदरि अचण जी दफ़ा नथियूं ॾियनि, पर हो छा करे, हिकु ॼणो छा करे अंदरि फसाए हेठि दसनि था माण्हू। हज़ार हे कटनि था। सही आहे, असांखे पैसा मूंखे न मिलिया आहिनि। कल्ह आया में असां बी सुबुह लाइ वरी पैसा बंदि था करनि, चवंदा वञो टिसम बंदि चओ पाण था बंदि करनि। हज़ार कटनि था, 1000 कटनि था। उन्हनि में भला तव्हां 500 कटियो त पोइ सही आहे न, ईअं बि नथा करनि। भला 500 भी न कटन, साबित ॾियनि बाबा मथां हुकूमत हिननि खे ॾिए थी न पंहिंजी। सुबुह आया थी, हाणे अची हिकु थियण वारो आहे, का सहूलियत कोन्हे। अञा माई अॻिते वञण बंदि करे छॾनि, असांखे 2000 ॾियो, 1000 ॾियो कटियूं। अञा फिंगर अञा अचो बियूं बाबा हटो असां वरी ॿार पैसा मिलिया ई कोन। ऐं अञा बि बेवा ॾिसो कार्ड में पाण बेवा ॿुधायो हेतिरे 30,000 लाइकार। हाँ 7,000 मिलंदा, असां अटो वठी बच्चनि खे खाराईंदासीं। मुंहिंजो सुबुह जो 6 बजे आहियूं, असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, अटो बि कोन्हे घर में, मुड़ुसु माज़ूर आहे मुंहिंजो। इहा ज़िंदगी आहे, हिते सहूलियत किथे आहे। जी नाज़रीन, तव्हां हिते आयल औरतुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन चवण त हू नूरियाबाद बुढ़ापुर ऐं ॿियनि इलाइक़नि मां हिते पहुतल आहिनि। सुबुह सवेल सख़्तु सीउ में त पहुता आहिनि, पर हिते को बि इंतज़ाम न हुजणु सबबु हुननि खे अञा ताईं पैसा न मिली सघिया आहिनि। जॾहिं त हिन सेंटर ते उन जेके मिलंदा 7,000 रुपए मां 1000 रुपया पिणु कटौती कई वञे थी, जंहिंजे करे ही औरतूं सख़्तु परेशान आहिनि। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शोरो, KTN न्यूज़, कोटड़ी।